अस्सलाम वालेकुम, मुझे नालो ज़ाकिर हुसैन। तव्हां असांजो फेसबुक पेज ॾिसी सिंध एजुकेशन टारपुर। उम्मीद हूंदी तव्हांखे असांजी हर वीडियो पसंद ईंदी। अगर वीडियो पसंद अचे तो लाइक शेयर कमेंट ज़रूर कंदा। जे अगर तव्हां असांजे पेज ते नवां आहियो तो फॉलो जो बटन के प्रेस करे छॾंदा त जीअं असांजी हर वीडियो तव्हां वटि आसानी पहुची वञे। गुज़िरियल वीडियो में तव्हांखे असां ॿुधायासीं नाउन जा काइंड्स, नाउन जा केतिरा काइंड्स आहिनि, नाउन जा 5 काइंड्स आहिनि जेके तव्हांखे असां गुज़िरियल वीडियो में ॿुधायासीं। हाणे इहे असां वन बाय वन करे तव्हांखे डिफाइन करे ॿुधाया आहिनि। प्रॉपर नाउन यानी इस्म ख़ास। Proper noun tell us the names of a particular person, things, place and animals. यानी proper noun एरो नाउन जेको असांखे ॿुधाए थो त कंहिं बि शइ, जगह, जाइ, इंसान, तोड़े शइ हुजे या जानवर जो नालो, ख़ासि नालो हुजे, उनखे असां चवंदा आहियूं इस्म ख़ास। यानी कंहिं बि शइ जो ख़ासि नालो हुजे उनखे असां छा चवंदासीं, इस्म ख़ास। जी एग्जांपल असांखे ॾिनल आहे नेम्स ऑफ पर्सन यानी शख्सनि जा माण्हुनि जा नाला। आसिफ अली, नवाज शरीफ, मोहम्मद नवाज, ठीक आहे, शहबाज शरीफ, ये छा आहे, ख़ासि नाला आहिनि। इस्म इनखे छा चवंदासीं, प्रॉपर नाउन, इस्म ख़ास। ये नेम ऑफ थिंग्स, शयुनि जा नाला। द रोज, ए पियानो पेन, ए डॉलर पेन, ए क्लेपर पेन, यानी कंपनी जा ख़ासि नालो आहे, इनखे छा असां चवंदासीं, ख़ासि शयुनि जा नाला। नेम्स ऑफ प्लेसिस यानी ख़ासि जगहनि जा नाला, जीअं ताजमहल थी वियो, फेज़महल थी वियो, हाई स्कूल थी वियो, इहे छा आहिनि, इस्म ख़ासि। अहिड़ा नाला जेके उन जहिड़ा ॿिया न हुजनि। यानी ॾिसो त ताजमहल, ताजमहल हिकु ई आहे, ॿियो ताजमहल न हूंदो। फेज़महल जेको खैरपुर मां, उहो हिकिड़ो ई फेज़महल आहे, ॿियो फेज़महल खैरपुर में न हूंदो उन जहिड़ो। यानी हिकु ई हुजे, ख़ासि यानी हिकु ई ओड़े उहा शइ हुजे, वन हुजे, ओनली वन। ख़ासि यानी हिकु ई हूंदो आहे ख़ासि, हर ख़ासि माण्हू न हूंदो आहे। यानी का बि जगह हूंदी त प्लेस हूंदी त उहा हिकु ई ख़ासि हूंदी। जे अगरि हूंदी त उनजी ॿी माना ॿी खूबी हूंदी, उन उहा खूबी न हूंदी। यानी फेज़महल ऐं ताजमहल जे पाण ॿिन्ही कंपेयर कयूं त ताजमहल आहे त ख़ासि नालो, पर उनजी खूबी अलॻि आहे, हुन में शयूं अलॻि आहिनि, हुन जो जेको आहे मंज़र, सीन वग़ैरह ॾिसण में हर शइ अलॻि आहे। वरी फेज़महल ॾिसूं त उहा खैरपुर में आहे, उहो वरी छा आहे, उहो अलॻि जॻह ते आहे, वरी उनजी वरी जेको आहे ब्यूटी अलॻि आहे पंहिंजे हिसाब सां। सो तव्हांखे ॿुधाइण जो असांजो मक़सदु इहो त प्रॉपर नाउन यानी इस्म ख़ासि छाखे चइजे। उमेद आहे तव्हां असांजी ये वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं सम्झी बि विया हूंदो। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। जेकर असांजे पेज ते तव्हां नवां आहियो त फॉलो जे बटन खे प्रेस करे छॾींदा त जीअं असांजी हर वीडियो तव्हां सां बआसानी पहुची वञे। हिन वीडियो सां इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।